अस्सलाम वालेकुम साहबी भाइयों, तव्हांजी महिरबानी। तव्हांजे तवसुल सां असां हिकिड़ो पैगाम जारी कयूं था। असांजो आला इदारनि ते ऐं कानून ते लागू कंदड़नि ते असांजो हीउ पैगाम पहुचे। असांजो मामिलो हलंदड़ ॻोठ जे प्लाट तां, उन खां बाद में असांजे सौट दिलदार अली लाखो ऐं सईद अहमद जो भाउ सईद अहमद लाखो, उनजो भाउ दिलदार अली लाखो कराची वियो हुयो असांजे इलाजु करणु। हुते रहे पियो कराची में। प्लाट जे मामले तां हिनखे धमकी ॾींदा रहनि पिया त असां तव्हांखे मारींदासीं, प्लाट तव्हां न वठो। पोइ प्लाट असांजो सौटनि वरितो, असांजे पाड़े में हुयो। उन खां बाद में इहो सिलसिलो हलियो। कराची में असांजे दिलदार अली लाखे खे असांजे ॻोठ जा ॾेपर बिरादरी जा 3 माण्हू क़तलु करे आया। वाजिद अली ॾेपर उन्हनि खे मोकिलियो हितां ॻोठां चर्च ते, वाहिद बख़्श ॾेपर ऐं ज़हीर अली ॾेपर, टियों वाजिद अली ॾेपर, इहो उन्हनि खे क़तलु करे बेदर्ती सां ॻोठ अची वापसि अचे ॻोठ में अची वरी वेही रहिया। उन खां बाद में असां जेका हद जो थाणो आहे बिन कासिम टाउन थाणो कराची में, असां पंहिंजी जेका FIR दर्ज कराईसीं। FIR दर्ज करण खां बाद में तक़रीबन 25 ॾींहं खनि गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थिया आहिनि। वापसि अची असांजे ॻोठ में अची वरी वेठा आहिनि। बार बार असांखे धमकी ॾींदा रहंदा, बार बार हिसाईंदा रहंदा। 8 तारीख़ ते असांजो सौटु सईद अहमद शहजादकोट वञी रहियो हो कंहिं पंहिंजे कम सां। मोटरसाइकिल ते 2 125 मोटरसाइकिलियूं हुयूं। उते 6 माण्हू हुननि ते हवाई फायरिंग करे हुनखे धमकी ॾियण त केस सां हथु खणो, न त असां तव्हां सभिनी लाखनि खे मारींदासीं, जेको जेको बि विच में ईंदो असां हुनखे मारींदासीं। कल्ह राति असांजो मामो आहे जावेद अहमद लाखो, उहो दुकानु हलाईंदो आहे ॻोठ में। उन दुकान ते हुननि जा ॾेपरनि जा छोकिरा जेके हुआ, अब्दुरहीम ॾेपर, उन्हनि खे चुट करे मोकिलियो त बाबा हिन दुकान ते तव्हां हिननि सां विड़ी अचो, धका हणी अचो ऐं हिननि खे धमकी ॾेई अचो त बाबा केस सां हथु खणो, न त असां तव्हां सभिनी खे मारींदासीं, लॾाईंदासीं हिन ॻोठ में। पोइ असांजे उन दर्ज सदर थाणे ते असां वियासीं। पोइ असां NC दर्ज कराईसीं। NC दर्ज कराइण खां बाद में असांजो मामो जावेद अहमद पुलिस सां गॾु अची रहियो हुयो। रस्ते में हुननि वरी फायरिंग कई हिन दुकान जे मथां त बाबा तव्हांखे असां झलियोसीं त वधीक अॻिते क़दम न खणो, तव्हां बार बार तव्हां वरी कानून में छो था वञो, तव्हां NC असांजे मथां छो कराई आहे। उन्हनि दुकाननि ते हुननि हमलो कयो। दुकाननि ते उहे फुटेजेस मौजूदु आहिनि ऐं जेके जवाबदार हुया खून जा, उहे खून जा जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उहे जवाबदार बि ख़ुदि हुन में हमले में मौजूदु हुया। उन जा फुटेजेस बि असांखे मौजूदु आहिनि ऐं वॾा वॾा हथियार जिथरियुनि सां, वॾनि वॾनि हथियारनि सां असांजे घरनि जे मथां बि हमला कया अथनि ऐं घरनि जे जेके हमलनि जा असांजे फुटेजेस बि मौजूदु आहिनि। बार बार इहो चवंदा रहिया आहिनि त तव्हां हिन केस सां हथु न खणंदव, असां तव्हां सभिनी खे मारे फिटी करे असां वसूल थींदासीं। ऐं असां आला इदारनि खां इहो अपील था कयूं, चीफ ऑफ आर्मी खां, DIG लाड़कानो, IG सिंध खां असां अपील था कयूं, बराए महिरबानी इन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे जी अॻिते असां कंहिं बि नुक़सान जो जेको ख़दशो आहे असांखे उहो शइ न थी सघे। ऐं कल्ह राति हिननि पंहिंजे हथ जो ड्रामो ठाहे करे, जेको कल्ह फायरिंग कई पंहिंजे ॻोठ में हथ जो ड्रामो ठाहे करे, त बाबा असांजे मथां लाखनि फायरिंग कई आहे। असांजो उन फायरिंग सां, उन हमले सां असांजो कोई बि सरोकार न आहे असांजो। ऐं अॻिते जेका बि हमिलो थींदो या हू पाण ड्रामो कंदा, असांजो हुन सां कोई बि तालुकात न आहे। असां हुन सां लातालकी था कयूं। हीअ हथ जा ड्रामा ठाहे करे, हथ जा केस करे करे असांखे प्रेशराइज़ था कनि त जीअं असां हुननि जे केस जे मथां हथु खणूं। ऐं ॿी ॻाल्हि हिननि कल्ह इहा शइ हलाई आहे त बाबा असांजो सरदार कमाल खान ॻोठ में आयो हुयो, लाखनि जी बिरादरी हुननि जे मथां हमलो कयो हुयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु हुननि जी ग़लति आहे। को बि कंहिं चङे जे मथां अहिड़ो बि इहा हरकत चङो माण्हू न कंदो आहे। असां बिरादरी जेका लाखा क़ौम आहियूं, असां लाखा ज़ात आहियूं, पुरअमन ज़ात आहियूं, असां कॾहिं बि कंहिंसां नाजाइज़ी न कई आहे। हींअर बि असां सां ई नाजाइज़ी थी आहे ऐं बार बार असां सां नाजाइज़ी थींदी रहे थी। ऐं सरदार कमाल खान ॾेपर आहे, चङो आहे, उन्हनि जो बि चङो आहे त असांजो बि चङो आहे। त चङा कंहिं विराया कोन्हनि खे। बाक़ी हींअर जेके इहे ग़लति बयानी कंदा अथव, असांजे सरदार जे मथां हिननि हमलो कयो आहे। हिन हमले जी असांखे काई बि ख़बर न आहे, न ई असां हिन जो को सबूत आहे हिननि वटि त काई बि शइ इहा असां न कई आहे। ऐं आईंदा जे लाइ अगरि अहिड़ी का शइ थिए थी, उनजा ज़िम्मेवार बि हू पाण हूंदा। असांजे हिन सां कोई बि तालुकात न आहे। इन जी 14 तारीख़ ते कराची में इहो क़तलु थियो हुयो। उहे फरार जेके क़तलु कंदड़ माण्हू हुआ, असांजे वराए वापसि असांजे ॻोठ भावंद इलाइक़े में अची वेठा मौजूदु रहिया आहिनि। हींअर ताईं बि उहे मौजूदु आहिनि। राति जेको हमलो थियो आहे उहो बि उन्हनि ई कयो आहे। असां वटि फुटेजेस, असां वटि वीडिया सभु मौजूदु आहिनि। ऐं राति बि इहे पंहिंजे माण्हू उन्हनि जो घर में किरी पियो आहे। हुननि ड्रामो ठाहियो आहे त भाउ असांजे लाखनि असांजे मथां फायरिंग कई आहे, हमलो कयो आहे। अहिड़ी काई बि अहिड़ी का शइ न आहे। इन सॼा ड्रामा था कनि, हथ ठोकिया ड्रामा ठाहींदा त जीअं असां लाखनि खे प्रेशराइज़ करे असां हुनजे मथां FIR करायूं, हिननि पंहिंजे केसनि जे मथां हथु खणनि। असां आला इदारनि खां अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं असांखे महिरबानी करे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं गिरफ़्तार कयो वञे। क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो, बराए महिरबानी। ऐं पिकड़ क़ाइमु कई ने असांजे ॻोठ में, पुलिस हुते मौजूदु हुजे, जीअं अॻिते असांखे जेको अंदेशो आहे कंहिं नुक़सान जो उहो आईंदा जेको आहे नुक़सानु न थिए हुनखे।